जमहूरियत जिलाए ख़ानदान की कुर्बानी ॾींदड़ मादरे जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो के विछड़े अॼु 11 साल मुकम्मल थी विया आहिनि। नओं देरो हाउस में पीपी पारां बेगम नुसरत भुट्टो की वरसी ते क़ुरान ख़्वानी जो एहतमाम किया वियो आहे। पीपी अॻवाणनि ऐं जियालनि पारां बेगम नुसरत भुट्टो की आख़िरी आरामगाह ते हाज़िरी भरे दुआऊं घुरी वयूं आहिनि। आगाह कयो आहे त मादरे जमहूरियत नुसरत भुट्टो की अॼु 11वीं वरसी मल्हाई पई वञे। नओं देरो हाउस लाड़काणो में पीपी पारां बेगम नुसरत भुट्टो की वरसी के मौके ते क़ुरान ख़्वानी कराई वई आहे। पीपी अॻवाणनि ऐं जियालनि बेगम नुसरत भुट्टो की आख़िरी आरामगाह ते हाज़िरी भरे दुआऊं घुरियूं आहिनि। मादरे जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो की अॼु 11वीं वरसी मल्हाई पई वञे। जमहूरियत लाइ ख़ानदान की कुर्बानी ॾींदड़ बेगम नुसरत भुट्टो के विछोड़े के 11 साल विहामी विया। नओं देरो हाउस लाड़काणो में पीपी पारां बेगम नुसरत भुट्टो की वरसी ते क़ुरान ख़्वानी जो एहतमाम किया वियो आहे। नूर मोहम्मद सूमरो का तफ़सील मालूम कयूं था। नूर मोहम्मद वधीक आगाह कजो और बेगम नुसरत भुट्टो की 11वीं वरसी आहे। भुट्टो जी जिदोजहद में साणस कुलो कुले में मिलाए हलंदड़ मादरे जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो जी अॼु 11वीं वरसी पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफां नओं देरो हाउस में निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई पई वञे। वरसी तक़रीब में कारकुननि ऐं जियालनि वॾे अंग में शिरकत कई। वरसीअ जे मौके ते नओं देरो हाउस में क़ुरान ख़्वानी करे लंगर तक़सीम कयो वियो, जंहिं बैदि इज्तिमाही दुआ घुरी वई। जॾहिं त पार्टीअ जे जियालनि ऐं वर्करनि वॾे काफ़िले जी सूरत में गड़ी खुदा बख़्श भुट्टो पहुची क़ैद मज़ार ते हाज़िरी भरे ख़राज अक़ीदत पेश कयो। यादि रहे त बेगम नुसरत भुट्टो अवाम जे हक़नि ऐं जमहूरियत जी बहालीअ ख़ातिर न सिर्फ़ पंहिंजे मुड़ुस जे अदालती क़त्ल पर ॿिनि नौजवान मोबी पुटनि जी शहादत जा सदमा बर्दाश्त थिया, जंहिं बैदि मुसलसिल कोमा में रहण करे उनखे पंहिंजे बहादुर न्याणी शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां बि बेख़बर रही ऐं उन बेवक़ार आलम में 11 साल अॻु 23 अक्टूबर 2011 ते ज़िंदगी जी जंग हाराए वेठी, जंहिं बैदि ख़िदमतुनि जे एवज़ मादरे जमहूरियत जो लक़ब ॾिनो वियो हो। जी नूर मोहम्मद, मेहरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।